अफ़सोसनाक ख़बर घोसपुर खां ॾींदा हलूं त घोसपुर वेझो तंगवाणी घोसपुर लिंक रोड ते ॻोठ भरतू मलिक जो रहवासी नौजवान लाल बख्श मलिक खे क़तल कयो वियो आहे। ॿुधाए पियो वञे त लाल बख्श पंहिंजे चाचे हथां क़तल थियो आहे। लाल बख्श घोसपुर खां मोटरसाइकिल ते घर तरफ़ अची रहियो हो त संदसि रस्ते में बीठल पंहिंजे चाचे पिस्टल जा फायर करे ज़ख़्मी कयो, जंहिंखे वारसनि पारां घोसपुर निजी अस्पताल पहुचायो पर संदसि हयाती साथ न ॾेई सघी ऐं हू फोत थी वियो। फोती नौजवान जे भाउ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सुभाणे मुंहिंजे भाउ जी शादी जो प्रोग्राम रखियल हो। सुबुह निकाह जूं तयारियूं हुयूं पर मुंहिंजे चाचे क़तल करे ज़ुल्म करे छॾियो आहे। जंहिं चाचे क़तल कयो आहे इहो ई संदसि मुंहिंजे भाउ जो सोरो हो। इन जी न्याणी मुंहिंजे भाउ खे ॾिनल हुई। हुन वधीक चयो त चाचे असां सां ज़ुल्म करे छॾियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची